नाज़रीन, अवामी नीयत में ख़बरनि जो सिलसिलो जारी है। इन वक्त असीं तव्हांखे घोटकी में ख़बर ॾींदा हलूं त म्यूनसिपल कमेटी घोटकी जे मुलाज़िमनि जो असिस्टेंट कमिश्नर मोहम्मद शाहब असलम ऐं CMO नादिर शाह एमरूटी पारां घोटकी जे बिलनि ते सही न करण ख़िलाफ़ असिस्टेंट कमिश्नर जे आफ़ीस अॻियां सुकल मानी ऐं गाह खाए चौथे ॾींहुं बि म्यूनसिपल कमेटी घोटकी जे मुलाज़िमनि राव अदनान, अब्दुल हफ़ीज़ लवाई, बशीर अहमद कलोड़, हनीफ़ कोराई समेत सवें मुलाज़िमनि जो एहतजाज जारी है। इन मौके ते सियासी समाजी धुरियुनि जे अॻुवाण म्यूनसिपल कमेटी घोटकी जे अॻूणे काउंसलर गुलाम मुस्तफ़ा खावड़, समाजी वर्कर मुजाहिद सखी जान मोहम्मद चाचड़ ऐं ॿिनि चयो त ग़रीब मिस्किन मुलाज़िमनि 7 साल नौकरी कई है। हिननि खे सियासी बुनियाद ते पगारूं बंदि करे नौकरी मां बरतरफ़ करण जी कोशिश करे रहिया आहिनि। CMO घोटकी हिकु सियासी धुर जी वंगार वेंदे मुलाज़िमनि खे परेशान करे रहियो आहे। एहतजाज कंदड़ मुलाज़िमनि चयो त असिस्टेंट कमिश्नर CMO मिली भग करे मनपसंद माण्हुनि जूं पगारूं जारी कयूं आहिनि, जेका सरासरी नाइंसाफ़ी आहे। मुलाज़िमनि बस वारनि खां अपील कंदे चयो त मुलाज़िम दुश्मन AC घोटकी ऐं CMO घोटकी खे हटाए मुलाज़िमनि सां इंसाफ़ कयो वञे। जेसीं ताईं असांजूं पगारूं जारी न कयूं वेंदियूं, असांजो एहतजाज जारी रहंदो। मज़ीद खबरों और तफसीलात के लिए विजिट करें हमारी वेबसाइट www.awamiNewsHD.com।